नाज़रीन तव्हां सां हींअर उमरकोट जी रिपोर्ट शेयर करे रहिया आहियूं। इहा रिपोर्ट असांखे पुॼाई आहे सैयद अब्दुल शाह। सूबाई वज़ीर इंफॉर्मेशन साइंस एंड टेक्नोलॉजी नवाब محمد तैमूर खान टालपुर قومي اداري चेस्ट पैन यूनिट NICVD चेस्ट पैन यूनिट CPU हुकूमत सिंध जे ताउन सां ज़िले उमरकोट जे फक़ीर अब्दुल्लाह डायलासिस सेंटर जो इफ्तिताह कयो। इन मौक़े ते तव्हां सां गॾु ज़िले चेरमैन ڈاکٹر सैयद नूर अहमद शाह, डिप्टी कमिश्नर नदीम उर रहमान मेमण, वाइस चेयरमैन हाजी मोहम्मद बकापल्ली, SSP आमिर अब्बास शाह, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ڈاکٹر अल्लाहदाद राठौड़, एडमिन NICVD भरत कुमार महाराज, NICVD इंचार्ज अब्दुल नासिर मौजूद हुआ। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर नवाब محمد तैमूर खान टालपुर चयो त वफ़ाक़ी हुकूमत अरिड़हीं तरमीम ख़त्म करण जे लाइ ॻाल्हियूं करे रही आहे ऐं हुकूमत सिंध NICVD चेस्ट पैन यूनिट CPU खोले सिंध हुकूमत अवाम जी ख़िदमत करे रही आहे। हिन चयो त मुख़्तलिफ़ ज़िलनि में NICVD जी 10 अस्पतालुनि ऐं 16 चेस्ट पैन यूनिट्स में मरीज़नि जो दिल ऐं चेस्ट पैन जो जदीद इलाज मुकम्मल मुफ़्त फ़राहम करण में मसरूफ़ आहे ऐं सिंध जे तमाम ज़िलनि में NICVD चेस्ट पैन यूनिट CPU जल्द खोलिया वेंदा। हिन चयो त अॼु मूंखे तमामु घणी ख़ुशी महसूस थी रही आहे जॾहिं त चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर इंस्टीट्यूट ऑफ दिल जे प्रोफेसर नदीम कमर जी काविशुनि जे करे अॼु ज़िले उमरकोट में जदीद मशीनुनि ऐं वेंटिलेटर्स जी सहूलियत सां गॾु 6 बेड्स ते मुश्तमिल 16 चेस्ट पैन यूनिट जो इफ्तिताह कयो वियो आहे। हिन चयो त उमरकोट जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अवाम जी ख़िदमत जे लाइ सिंध ऐं NICVD जे तरफ़ां हिकु तोहफ़ो आहे जेको पंहिंजे वालिद MNA नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर जो ख्वाब हो जेको उन जे अॼु पूरो कयो वियो आहे। हिन चयो त चेस्ट पैन यूनिट जो क़याम खां पोइ दिलि जे मरीज़नि खे कंहिं बि वॾे शहर में वञण जी ज़रूरत न पवंदी जॾहिं त अहिड़नि मरीज़नि जे इलाज उन्हनि जे घरनि ताईं सिंध हुकूमत बिल्कुलु मुफ़्त फ़राहम कयो आहे। हिन चयो त हुकूमत सिंध 3 सालनि खां मुख़्तसिर टाइम में कराची में 13, टंडोबागो, घोटकी ऐं जैकमाबाद में हिकु चेस्ट पैन यूनिट क़ाइमु कया विया आहिनि जंहिंमें 4 लख खां वधीक मरीज़नि जो मुफ़्त इलाज कयो पियो वञे, जंहिंमें 9129 दिलि जे दौरे जे मरीज़नि जूं ज़िंदगियूं बचायूं वयूं आहिनि। हिकु असांजी वॾी कामयाबी आहे। हिन ख़ुशि आहिनि ख़बर शेयर करण लाइ ते आयो आहियां। काफ़ी वक़्त खां असांजी कोशिशि हुई त उमरकोट में हिकिड़ो चेस्ट पेन यूनिट NICVD जी मदद सां असां हिते खोलियूं। हालांकि हींअर फाइनेंसिस जा बि इशू तमामु घणा आहिनि, उहे बि सिंध हुकूमत चेयरमैन बिलावल भुट्टो साहब ऐं मुराद अली शाह साहब जी महिनत सां असां चेस्ट पेन यूनिट खोलियो आहे। हिन में ڈاکٹر नदीम कमर साहब जूं महिनतूं ऐं काविशूं जारी आहिनि। शुरूआत में असां 6 बेडेड अस्पताल इहो खोलियो आहे चेस्ट पेन यूनिट, जिते हार्ट जो कंहिंखे को इशू थींदो त उनखे फर्स्ट एड ॾिनी वेंदी, उनखे स्टेबलाइज़ कयो हूंदो ऐं स्टेबलाइज़ करण खां पोइ हितां मिठी शिफ्ट कयो पोइ जे हुननि खे ज़रूरत आहे एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी।